खुदा की क्या शानो है मोहम्मद मुस्तफा जाने। खुदा की क्या शानो है मोहम्मद मुस्तफा जाने। मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में। क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में। वहां मजहब किताबों में यहाँ कुरान सीनों में। काबिल सद एहतराम मुझे मुअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरों, 24 जनवरी सन 2026 4 शाबान मुअज़्ज़म 1447 हिजरी छंछर वारे ॾियारे ते जूणा चौकी जे भरसां झुनण जे ॻोठ में दरवेश सिफत इंसान हजरत मौलाना अब्दुल शकूर इंदड़ साहब जी मदरसे मां फारिग शुदा हुफाज़ कराम जी विस्तार फजीलत ये उन्वान असां प्रोग्राम रखियो हुयो। सुबह का वठी उलमाए कराम ऐं बुजुर्गाने अचन था पिया। अब उन जी ज़ियारत भी कयो था, उन जा बयानात भी ॿुधो था। मां सम्झां थो त जलसे जी भी पिछाड़ी आहे, ॾींहं जी भी पिछाड़ी आहे। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी पिछाड़ी चङी करे। आमीन। ॾाढा थोड़ो थोड़ो फुट फुट सुरी अचो हेॾे, छो त हिन साल न सर्दी थो सहे न गर्मी। वर्जे ते उस तेज हो जाए सवेरे भजी अचो। थोड़ा मां भी लाड़काने ॻाल्हियो ऐं रात अलाए काथे सर्दी ओॾे बि ॾाढी साईं सुरिया ॾाढा सुरिया सुरिया जाम वरी उस मोटंदी हेॾे सिज हीअं ईंदो न उस हेॾे। अल्लाह बरकत करे पंधो करे ऐं ॻोठो इलाही वेझा वेझा थोड़ा थोड़ा ॻाल्हि सम्झ में अचे। दोस्तों वह मजलिस हुआ कचहरी अल्लाह पाक वट ऐसी ताईं काबिले कबूल नाही जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो। दुरूद दर्दन जी दवा है, दुरूद मर्जन का शिफा है, दुरूद रहमता दुरूद बरकता। एक दफो पढ़ंदो 10 दफा रहमत जो मींहुं वसंदो, 10 दफा पढ़ंदो 100 दफा रहमत जो मींहुं वसंदो। ऐं क़यामत वारे ॾियारे उहो माण्हू आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो हूंदो ऐं वधीक शफ़ाअत जो हक़दार थींदो जंहिं मदीने जे मीर जे मथां दुनिया में दुरूद शरीफ घणो पढ़ियो। हिक बुजुर्ग ख्वाब लधो चवे तो त मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में वियो आहियां। साईं जन सां मिलम से अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह। साईं फरमाया वालेकुम अस्सलाम। वियो हिकिड़ो ॿियो माण्हू आयो, उन भी सलाम ॾिनो से अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह। त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब ॾेई उन जो नालो खयो त वालेकुम अस्सलाम फलाणा छा हाल आहे। वियो
उन अगे मानू ॾिठो तो यार मुझो नालो साईं न खयो हिन जो नालो खयई माना मां के न था सुञाण रुनो 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 थोड़ो डबलिंग घट करे साईं मिड वधाए रोंदे रोंदे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत ते ख्वाब में पुत्र दुख थियो ते मुझो नालो न क्यों पुत्र सा नाले सा सबनी के कोन सुञाणी ना हो उम्मत वली है ना नाले सा असा उन्नने मानुन के सुञाणींदा हो जिन जो रोज मां मोहम्मद वट नाले सा दुरूद शरीफ पहुंचंदो सरोडा ने सुभान अल्लाह भी चो जलसे भी पिछाड़िया सुभान अल्लाह घणी रिट लगाया हो तके नामा अमाल सुभान अल्लाह सा भरजी वने आदा नबी से जे मथा दुरूद जको मानू पढ़दो त मलाइका खणी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुंचाइंदा सही फिलाने मानू फिलाने जे पुत्र अवाजे मथा दुरूद शरीफ जो हदियो पेश मां हर जाते बुधाइंदो त मां दुरूद पढ़िम त मुजा फट छडे आया ते पढ़ंदो रोज 1000 1500 पांजे मदरसे में हर खमीस ते 25000 दुरूद पढ़ाइंदो इतमाम 2 साल थे ही महीनो शाबान मुअज्जम जो महीनो मदीने जे मीर जो महीनो रजबुल्लाह रजब अल्लाह जो महीनो गुजरी हिकड़ो भी रजब में रोजो रखियो आ न जन्नत में का नारा जो नालो रजबा जो पानी माखी का वधिक मिठो आ खीर का वधिक सफेद आ मखण का वधिक नरम आ जो वकरो तीर वांगुर आ जी गप मुश्क अंबर वांगुर आ जई भी मानो हिकड़ो भी रजब जो रोजो रखियो तो अल्लाह उन बाने के रजब नार जो शरबत जरूर प्यारी जे 7 रोजा रखा जहन्नम जा 7 दरवाजा बंद जै रजब जा 8 रोजा रखा उन जे ला जन्नत जा अल्लाह 8 दरवाजा खोलाइंदो वो महीनो भी गुजरी कदर न क्यों सी ई शबाना मतो रमजान दी कल हिकड़ो बियो अज उठो सुभाणे कल वारो गुजरी वजो संजे हथ में सुभाणे या नसी अलाए सुभाणे जेरा हुंदा से अलाए न अलाए सुभाणे असांजी जिंदगी पूरी ना है हर एक शय जी गारंटी है इंसान जी गारंटी ना है तंजे करे महीना भी दव 3 एकड़ो कल रजब जो शाबान तो रमजान अमल के रमजान ते न रख हाँ सही रमजान आयो तो इंशाअल्लाह 5 वक्त नमाजी थींदासी कपड़ा साफ कंदासी तौबा कंदासी रोजा रखाइंदासी रखंदासी नफल पढ़ंदासी कुरान जी तिलावत कंदासी केड़ी खबर मता रमजान असांजी जिंदगी में लिखियोली न हुजे शाबान में 5 अखरन शीन शराफत जो ऐन इल्म जो अमल जो बा बरकता अलिफ उल्फता नून नूर जोआ ये सही ये 5 अखर अल्लाह जे तरफा नबान जे लाए तोहफो थी आयान शीन तो चवई त हिन महीने में शरीफ थी रह आइन तो चवे त हिन महीने में अमल शुरू कर रमजान का में मरी व्यासे त पो भी अल्लाह रमजान जे बरकतुन जो असा के सजो अजर दींदो बा माना बरकत थे ये महीनो मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ मोहम्मद जो महीनो इन महीने में दुरूद घणो पढ़ त रब तो सा प्यार करे उल्फत करे मोहब्बत करे इन महीने में इबादत कर कुरान जी तिलावत कर त अल्लाह जो नूर मतो वसई रमजान आए त अल्हम्दुलिल्लाह ना आयो तो सजी किस्मत वफादार नबी मिले तो ही मोहम्मद तो सा वफादारी कया तो भी मोहम्मद सा वफादारी कर एडो वफादार
जो पी भी पांजे बचन सा एडी वफादारी न तो करे जो सदको वना मिठो मोहम्मद तो वफादारी करे 15 शाबान की रात अचण वारी है अज चौथी है बाकी 11 15 शाबान ते साल जो फैसलो थींदो साल रोजी लिखी वींदी सजे साल जी किथे मरंदो किए मरंदो केड़ी तरह मरंदो मलाइक लिखत कंदा बजट पेश कंदा ईद जी रात ना है इस्लाम में ईद उबान ईद उल अज़हा ए ईद उल फितर बस ईद उनान बरकत वाली रातियों 27 रात मदीने जे मीर जे मेराज जी रात 15 शाबान जी रात का फटाकानी खुशी तो करे तू इते खुशू करे बोले मलाइक लिखती बी कनी तू न रात वे रब के बाडाए त मौला मुझे को फैसलो चंगो कज अल्लाह मुझे लाका रोजी जो दरवाजो वधी के खोल दिया रोजी लिखंदा मलाइक त घणो खाइंदो न साल घणा बार जमंदा घणा मरंदा मलाइक लिखत कंदा हंत हिन 15 शाबान का वठी वरंदे 14 शाबान ताईं हिन साल में मौली अब्दुल जब्बार जी हयाती पूरी है केड़ी खबर मां पांजे ला चो मता को उचे तो पिटे तो मौत तो मेणो ना है ना मथो असा जो नालो जेरन जी लिस्ट में कडी मोहन जी लिस्ट में मलाइक लिखंदा भाई लाउड और ते सुर थोरो खबर नहीं ना मुझी मुखे वे जा कर दी ना क्यों है भाई है कायर हेनो भी है भी भलो तो होले पर ये जो पल्लावा ना यो मुखे कुछ वणनो घटा फलान तू जो नालो हेने मुने तू जो नालो मोहन जी लिस्ट में लिखल होंदो तू तदबीरों का दो मुने दरस ओ चाचा मुने तू जो नालो मलाइक उन मानू जो नालो जेरन जी लिस्ट में कडी मोहन जी लिस्ट में लिखंदा इन सालन जो कम पूरो लिखल मोहन जी लिस्ट में सजो साल जेरो शाबान जी 14 तारीख ते तुजो कम पूरो तो तदबीरों कंदो सही हेला पुत्र परणाइंदो से हेल हे बंगलो ठाराइंदो से हेल हे कम कंदो से तू तदबीरों कंदो आ तकदीर मथों खिलंदी तई त हिन साल तू होंदे तदबीर ते तकदीर खिलंदी ताजे करे या 15 शाबान जी रात ही अमिया सा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम मदीने जे मीर जी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी मोमिन जी अम्मड़ फरमाए थी त 15 शाबान जी रात आका साईं आया मुझे हुजरे में रात मुझो वारो अदरात थी डिठम त मुझा साईं कब्रे माओ थी वया जन्नतुल बकिया में बुधो मां भी पोया वयस दिसा त मुझो साईं दुआ प्या गुरन दुआ में प्या रोअन ओ मुझा करीम अल्लाह ओ मुझा रहीम अल्लाह रात आऊंदा यजी रात तुझा मलाइका प्या लिखन फैसला अल्लाह मुझा उम्मती के काथे होंदा ओ दाहिन में के गुनाह में होंदा के तुझे जिक्र में होंदा के निंद्र पया होंदा ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत जे मथा रहम कजाए उन जी शकल तब्दील न कजाए भोलो न कजाए बंदर न कजाए अजाब बाग जो आनान जाए अल्लाह तो मुझे मता मुझे उम्मत जे मथा रहम कर अल्लाह अल्लाह ओ छुलने जे गोठ जा खैरतमंद मुसलमान मूसा अलैहिस्सलाम जी कौम भोला बांदर बन जीवे
हिकड़े दी मच्छी न मारियो हिकड़ा न मारी ॿियनि मारी त कोन पर झलियूं भी थियनि त वरी मारी कोन पर झलियूं कोन सुबुह जो थियो क़ुरान तो फरमाए छंछर वारे दिहाड़े जिन नाफरमानी कई हिकड़ो गुनाह या गाल कुरान में लिखल थव सही मौलाना अब्दुल शकूर इंदड़ जे दावत अचण वारो अवां सब ॾाढा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइता वलक़द अलिमतुमुल्लज़ीना अहतदऊ मिनकुम फिस्सब्ति फक़ुलना लहुम कूनू क़िरदतन ख़ासीन सुभान अल्लाह ने चो न लफ्ज़ दे चो अल्लाहु अकबर चो अल्लाहु अकबर चो अस्तगफिरुल्लाह सुबह जो तो तब भोला बांदर बडोला भोला बांदर बणजी असा में केतरा गुनाह सिना असा में चोरी असा में व्याज सब न्याणे जा हक असा कयूं वेठाऊं पुटन जा हक असा कयूं वेठायूं ओड़े पाड़े सा जुल्म असा पिया कयूं आजादी अचे त मस्जिद में जड़ी न तो अचे मस्जिदूं खालियूं साईं मौलाना अब्दुल शकूर साहब कुरान जो वाइज कयो आ मुसलमान जे गोठा तमाम थोड़ी हाज़िरी आ साईं त जेको पिंडाल ठारायो त भरजियो पर मां पियो चवां त जो कुरान जे लाइ इहे माण्हू अचना पर ख्याल न कलमे वारो लूत अलैहिस्सलाम जे कौम जे पता पत्थरन जो मींहुं वसियो हिकड़ो गुनाह ज़ालूं छड़े करे चोर जे कढ पत्थरन जो मींहुं वसियो नूह अलैहिस्सलाम जी कौम बुढ़ी मरी वई भला यार असां सोन जा पैदाश न आहियो यार असां के ताकत वारा वॾा न आहियो सब गुनाह असां में को भी गुनाह बनी इसराइल वारो न आहे जो असां में न होजे बोलो न तो दे बांदर न तो दे अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम जो मिठे मोहम्मद मुस्तफा सदको वञो से सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ है जो बच्चा था जो 15 शबान जी रात भी तोखे याद हो करे अगो महीनो मेराज जो गुजरो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते वयो मक्के का हलिया मदीनो बैतुल मक़दस तूर सीना जबल मारियो आसमान बियो चोतो अर्शे मुअल्ला ते बोता जुतीला जो रादो दा कने सो त मुजो मोहम्मद मुस्तफा जो अकुल में सबनी का मथे इल्म में सबनी का मथे हाय आका से जुती डालाइन सो त मूसा नबी का जुती ला रही त फखलना अलैक इन्नका बिल वादिल मुक़द्दस तो ओ मूसा जुती लाए वादी पाका हुजूर फरमाए हे तरफ जो अर्श इन तमा के भी हुक्म दे त जुती लाए सजन पान प्यालाइन अल्लाह अल्लाह आवाज आयो मुजा मोहम्मद तवा जुती न लायो तवा जुती सुदा हलिया जो लता जो सुभान अल्लाह जुती सुदा सजन मत आवाज आयो उदनो उदनो या मोहम्मद उदनो या अहमद उदनो या खैरल बरी वे जो मुजा मोहम्मद चो सदको चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दादा चो बाबा उदनो या अहमद वे जो ओ मुजा अहमद जुनन जे गोठ वारो इतनो अखर एड़ो प्यार वारो थे जे तवज्जो कने न अखन मा पानी वही विंदई थोरो तवज्जो कर ई शरीफ अल अकलाम जो आवाज आ मुझे रब जो आवाज आ अल्लाह तो चे वेझो आ ओ मुजा मोहम्मद ओ मुजा अहमद उदन या खैरल बरी वेझो आ यार तू सबनी का फल्लो दादा तो सुभान अल्लाह चोला मां लाड़काने जो मौलवी हां मुंह में शहीद खालिद महमूद जो रूह फूकला मौन जो रूहानी पुट रहा
लाड़काने वाले मौलवी की लाउड भी टाइट, जमायत भी टाइट, लाइट लाउड मिस्त्री के हिसाब सां सही आ, पर तहां वरी भट्ट जे हिसाब सां घट थी आओ खाई आया हो, मां समझा तो तंहिंजे करे सुभान अल्लाह एडी चो जो सुल्तानपुर वारा बुधन अया डाढिया चो, अया मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। इन फकीर जो इखलास जो भक्त खाइण खां पोइ भी हिकड़ो न वयो आ, अया वधिया सवेर भी मां इहो पाए ॾिठो त माण्हू थोरा हाणे जो नज़र साईं जो नमाज़ जो ऐलान कयो न, मां चयो हे बाबा या सब मूंखे ख़बर नहीं ते एॾा ईंदव, तंहिंजी माना तव्हांजो क़ुरान सां प्यार। ॿुधो मथे ओदनो या मोहम्मद, ओदनो या अहमद, ओदनो या खैरल बरिये जो आ समूरन का भला, सुम्मत नफतदल फकान काब कौसैन औ अदना, वो वेजो थियो जीअं तीर कमाननि जा मुंडा बाण में वेजा हूंदनि। अल्लाह पंहिंजे हबीब मोहम्मद मुस्तफा सदको वञासीं सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वेजो कयो। रब फरमायो मुंहिंजा दिलबर भला ॾे ख़बर शादो थे मुंहिंजा साईं मां टे शयूं आंदियूं आहिनि कहिड़ियूं, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात। ओ मुंहिंजा मौला करीम ये ज़बान नहीं थई, इन ज़बान सां हमद कया तुंहिंजो, तारीफ़ कया तुंहिंजो, नारा खणा तुंहिंजो, ज़िक्र कया तुंहिंजो। इन ज़बान ते बेजा नारा न हुजन, बेजो हमद न हुजे, बेजी तारीफ़ न हुजे। ओ मुंहिंजा रब वस्सलावात, मुंहिंजा मौला रुकू कया तुंहिंजो, जान तो नियाज़ सजदो कया तुंहिंजो, क़याम में बिया तुंहिंजे अॻियां हथड़ा खणी करे दुआऊं घुरा तोखा। ओ तय्यिबात, ओ मुंहिंजा मौला जेको तूं माल ॾिनो आहे इन माल मां ख़र्च कया तुंहिंजे नाले ते, नज़र न्याज़ कया तुंहिंजे नाले ते, ख़ैर ख़ैरात कया तुंहिंजे नाले ते, मस्जिदूं ठाराया, मदरसा ठाराया, ग़रीबन खे ॾियां, यतीमन खे ॾियां, मिस्कीनन खे ॾियां, रब तुंहिंजे नाले ते। ये मुझे साईं टे अखर पढ़िया, रब पढ़ियो ओ मुंहिंजा दिलबर, अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ओ मुंहिंजा दिलबर जिन ज़बान सां हमद मुंहिंजो कंदे, तारीफ़ मुंहिंजी कंदे, मां रब जी सलामती थई। मुंहिंजा दिलबर रुकू मुंहिंजो कंदे, सजदो मुंहिंजो कंदे, मां रब जी रहमत थई। ओ मुंहिंजा हबीब करीम, ओ नबीअ जा बरदार नबी पंहिंजे माल मां मुंहिंजे नाले ते ख़र्च कंदे, मां अल्लाह बरकत करे छॾींदो मां। वफ़ादार वफ़ादार थोर 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 तवज्जो कजो, थोर वफ़ादार चए तो मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब रब, ओ मुंहिंजा अल्लाह, मां पंहिंजे लाइ वंडो वठण न आयो आहियां। सुभान अल्लाह। 15 शाबान जी रात चए तिन्हनि खे भांदर न कज, भोलो न कजाइन, मेराज वारी रात दो चए मुंहिंजा अल्लाह या सलामती या रहमत या बरकत तुंहिंजी छड़ो मुझे लाइ न पंहिंजे लाइ वंड वठण न आयो आहियां, अबू बकर लाइ बि ॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजो अथव भाड़ो, भाड़ो माना ताक़त, जीअं माल खे ॾिबो आहे न कुत्र, ये मुंहिंजी सुभान अल्लाह मुंहिंजी ताक़त। अल्लाह मां दिलि जो मरीज़ आहियां, सुबुह मूंखे दिलि में सूर पियो, यकी मां गालीअ में सुतो आहियां, यकी पढ़ंदो आहियां, हाणे कुझु कोन्हे, वाल ॿियो पियल आहे, मां दुरूद पढ़ंदो आहियां रोज़ 1000 दफ़ा, पट बि ख़तम, ईअं ओचितो मां किरंदुसि कोन, नारा हणंदो वेंदुसि। सुभान अल्लाह। मां चयो अल्लाह मूंखे वाइज़ो कंदे कंदे मौत ॾिजां, ओ अल्लाह मूंखे शहादत जो मौत ॾिजां, आमीन चओ। हीअ क़ुरान पढ़, क़ुरान पढ़,
उदो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ये सलामत रहमत अबू बकर उमर अल्लाह भी दे उस्मान अल्लाह भी दे अली अल्लाह भी दे बिलाल अल्लाह भी दे हसन हुसैन अल्लाह भी दे अमीर मुआविया अल्लाह भी दे मुझे सहाबा अल्लाह दे छादो चवे सोहनो नबी अल्लाह जे अग्या वरी ही पढ़ियो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाह व अला इबादिल्लाहिस सालिहीन जेको डाजा सुभान अल्लाह दोनों मूसा गडो मदीने हलंदो ओ मुझा अल्लाह तुझो सलामतू तुझो रहमतू तुझो बरकतू हिन इंदड़न जे लाइ भी दे झुलण लाइ भी दे अल्लाह जेके भी तुझा साले बाना हन उन्हनि सभिनी जे लाइ दे अल्लाह फरमायो मुझा दिल पर तोसां वाइदो आ सुभान अल्लाह तो मन चवे असा तो के राजी करना से जे को न ज़बान सा नारा मुंजा हण दो मार भजी सलामती दस नारे तकबीर सलामती दस सुभान अल्लाह सलामती दस रुकू मुंजो कंदो सजदो मुंजो कंदो ये न तकड़ाई कांडे जे आडो झको जो हुजे इहो भी वनी ऐलान कर तमा मोहम्मद कंजो सजदो कंदो ऐलान पियो करे कुल अमर जो सीगो चवेस दो कुल चौ कुरान में लिखल अल्लाह अल्लाह साईं मौलाना अब्दुल शकूर जे दावत अचण वारो मुसलमानो तवा सब डाढा सुभान अल्लाह चओ तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ो फरमाए त कुल इन सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन जेको डाजा सुभान अल्लाह चोनो मूसा गनो मदीने हलंदो कुल चौन मुझा महबूब इन सलाती बेशक मुझी नमाज जे नमाज में सजदो आ क्या करायता रुकुआ व नुसुकी मुझी नजर न्याज मुझी बासबूस मुझी खैर खैरात व महयाय मुझो जीण व ममाती मुझो मरण ऐलान कर अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ थव ला शरीक लहू ना है उन जो कोई भाईवा ना है उन जो कोई भाईवा जात में भी अकेलो सिफात में भी नारा लगन जो जागे मा तरगो कन्नन मासू काट हेदे भी अल्लाह हेदे भी अल्लाह हेदे भी अल्लाह जाने नजर तो के अल्लाह हाने बेचारे नजर तो के मुके अल्लाह तो नजर जाने हिक हिक शय में अल्लाह हिक हिक वनन में अल्लाह सिज में अल्लाह चंद्र में अल्लाह आसमान में अल्लाह जमीन में अल्लाह वनन में अल्लाह पानी में अल्लाह भाजन में अल्लाह माखिया में अल्लाह मिठाण में अल्लाह जादे नजर कर मुझा दिल पर जाने भी मोह कने जाने भी नजर कने तो जो रब तई सदके केरा
केरा अरे जाने नजर करो ने अल्लाह तो बेदे छोदो वा जाई मुशरिक छोदो तकी वा हुआ माकुम ऐनमा कुंतुम जाते भी हो जो मा अल्लाह गडो है सदको अरे जने अल्लाह गडा त जरूरत है बेके सरण जी छाको वनी तू ती बेली बिन जो वटो कंजग करीम जी जग जो वाली जो सुख्यो होंदो सो जंजो इश्क अल्लाह सी कक्का सड़न पन्न सड़न सड़े साओगा सुभान अल्लाह कक्का सड़न पन्न सड़न सड़े साओगा तो ना जे तिनके जिन रिजायो अल्लाह चादो दई किन्ने कतरे मामा बनायो मां मुजा मोहम्मद ऐलान कल्ला शरीक लहो वबिदालिक उमिरतो व अना अव्वलुल मुस्लिमीन रब जो कोई भाईवारो कोने मां के आर्डर के वियो हुक्म कयो वियो आत्मा पारियो मुसलमान हो जा कुल इन सलाती रब फरमाए मुजा दिल पर चवेन रुकू मुजो कंदा सजदो मुजो कंदा मुजी रहमत बाजे मालमा मुझे नाले दे खर्च कंदो वबरकातु हो अज मौलाना अब्दुल शकूर साहब जी ने जलसे में जे 1000 दिनो हाय चावर दिनो केओ दिनो रब फरमामा बरकत कंदो मां बरकत एडा पना जो मदरसो अजी दिसो त सामो जी लेंटन दे पयो जे करे मथे खड़ी करे इन में सट विचराइंदो न तभी रब तो फरमायो त हमेशा हमेशा तो चावर ही कदी दो उन दी सबब न्याणियों पढ़ंदो मदरसो दो इते देई विंदो लोह जी जरूरत मथो साके जवां काटन दीरन जी जरूरत एत सिफत फकीर सिफत इंसान के का घुरई ना जने अचे त तहे इयो दींदो पर मैं मां बरकत कंदो मान व बरकत अल्लाह अल्लाह रब भी सच्चो अल्लाह जो कुरान भी सच्चो सदको वनास मिठो मोहम्मद भी सच्चो आ इते याद होते याद दुनिया पे छड़नो आए ना मरदो ना गाला ना छेड़ो के ना इंदो ऐनमा तकून युद्रकुमुल मौत वला कोई मौत इंदो जरे जालिमत मौत इंदो ना जालिमत पुलिस दो बकिस्म इकली पुलिस सलूट कर लिया वडेरन की बादशाहन की वजीरन की प्रोटोकॉल में हो दिया असाजे कायदे सा भी आहे प्रोटोकॉल इज्जत इकली वाली पोधाड़े न पुलिस के लिसी करे भजंद लिकंदा जोरी वनी पकड़े की जबा वठी करे वनी जेल दींदल दुनिया में जन अल्लाह जे कुरान सा कुरान न वनी पांजे नफ्स ते जुल्म क्यों जने मौतीनुन फरमाया अल्लज़ीना ततवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अंफुसिहिम फ़अल्क़वुस्सलम जरे जालिम जे रूह के करण जे लाए मलाइका रूह भजी सजे जिस्म में बियो लिखे जी धाड़े लिखल हेले लिखे नेत वनी करे धाड़े ला पुलिस धाड़न के गिची का वडी जोरिया टंगो डाली करे केले वनी जेल में भी जदन कुरान तो फरमाए जालिम जे मता जरे मलाइक मौत जो दो अजे इन जो रूह लिखे दो भजे दो ये वठी करे सट दई करे इन जे रूह के कटियो हल्या ता वनन आए पर जे को नमाजिया ने का ज़कात दो दे खैरात दो दे रब जो जिक्र दो करे अल्लज़ीना ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन यक़ूलून सलामुन अलैकुम उदखुलुल जन्नह कुरान तो फरमाए जरे मलाइका जंदो इन नेक रूह के करण जे लाए त सादा चवन सलामुन अलैकुम सुभान अल्लाह
तुझे रूह के मलाइका सलाम कला सलाम अलैकुम तिबतुम मुबारकत सलाम अल जन्नत इन रूह जे लाए मलाइका इस्तिकबाल जे लाए बला मलाइका बकिस्म पुलिस भी बकिस्म ये तो पुलिस बकिस्म एक धालन जे कड पण धालन सही थी वने नथी पकड़े तो उन जो कम और मुकर थला हिकली वरी वडे रंज सुलूटन में हेडे वजीरन जे मलाइका भी बकिस्म हिकड़ा जालिम जी रूह के जने बधल ता अचन छिके गोले भजे तो लिखे तो ये हला हला कडियो नेक साले जे रूह जे लाए मलाइका जन्नत जा रूमाल खणी दा अचन सुभान अल्लाह साजो दई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मौत ईंदो कुरान तो फरमाए नमा तकूनु यदरुकुमुल मौत वलो कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा वन कोटन में बंद होंदो तभी मौत ईंदो हाय राजा अजलहुम ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून रे मौत आयो सादक दे थींदी न पोइते थींदी कुल इन्नल मौत अल्लज़ी तफिरून मिनहु फइन्नहु मुलाक़ीकुम मौत सां मुलाकात जरूर थींदव ईंदो रूह कॾहिं हलियो वेंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम दुनिया जो सरदार आईना जो सरदार नबियन जो बगदार अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतार फरमाती मुझे साईं मां के चयो आशा पानी गरम करमा मोहम्मद मुस्तफा को सुलकंदो में वो जो पाव नंढड़ो आयो जंहिंजे हथ में डंदड़ो हो हुजूर फरमाया आशा मां डंदड़ो ॾींदो से अमर फरमाती पा खां वठी करे आका साईं के ॾिनो हुजूर फरमाया आशा ने असां चबाड़े नथा सघूं अम्मा फरमाती मां चबाड़े नरम कयो धोण पी वञ हुजूर फरमायो आशा काॾे जैसे मां धोई अच ना 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 हुजूर फरमायो ओ मुंहिंजी राणी धोण जी ज़रूरत नाहे तुंहिंजो चबाड़ल मां मोहम्मद लॻाईंदुसि झुलण जे ॻोठ वारो वो अम्मी आशा मदीने जे मीर जी रानी हुजूर फरमाया आयशा अंत ज़ौजती फी दुनिया वल आखिरा सुभान अल्लाह आशा तो मुझे दुनिया में भी रानी आखिरत में भी आशा पानी पिया हम फरमाया पानी खणी है संग पी सैता हुक्म करो पी तुम हम फरमाया पानी पिया भाई आका से फरमा आशा सब न पी अद मुझे ला भी बचाए जा हम फरमा दी वंदन संगे पान फरमा आशा तो काते पंजा चप रखी पानी पी तो आदमा मोहम्मद मुस्तफा भी पंजा चप मुबारक उते रखी रे पानी पी और आला जो सुभान अल्लाह ता करे सारे जो बर बीबिया धुप चल नबियो सवाब तो साल ज़मानी गडो खानो सवाब तो गिरो बनी साल जे वात में विच साल गिरो बनी तुझे वात में विजे रब ने क्यों दो लिखाए रुली 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 रात जो 12 बजे इंदो मुंह ते 12 ओता के में खिलंदो टक से घर इंदो त कावड़ो जालत नबी से फरमाया घर अचो त मुरकंदा खिलंदा चंगा भला टंग बाकिया मजलारे घबरायो न को साल जे हक में कुटुंब को धीउन जे हक में कुटुंब को पुटन जे हक में हुकूकुल इबाद थई भली काबतुल्लाह में अंदरों टुबी रही मोटी है ना समसम भी यो गुनाह माफ न थी दे जैसे उहे माफ न कनी कंजो पंज जरे बकाई में रोआ कंजा पंज पैसा कई में तो कंजा 10,000 कंजो लख कंजो पटको लाराए कंजो मोचड़ा हणे कंजी बकरी चोराए ये त ये छडी दई कोन भली काबे मां विहजी अच भली एतकाफ नबी मस्जिद में करे अच कोन माफी मिलंदई शिरक जेड़ो गुनाह दई वो माफी हित वट तभी मिलंदई पी मां जो नाफरमाना हिते अबे अमा के परचा माफी मिलंदई इयो गुनाह जेको हुकूकुल इबाद खाई वेठो बानन जा हक ज़ाल जा पुटन जा धीउन जा ओड़े पाड़े जा ये उनन को माफी वट मता जंद मां काबे में भी हमरा करे साले माफी मिल एड़ो कुटी ने जो राज प्यारणी बुदले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जने जिब्रील आयो
जेका मदीने जे मीर के प्यारी ओ ज़ालिमो ताके खबर ना है अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा जे कमरे में मोहम्मद मुस्तफा क़यामत ताईं देरो लगायो जंजो नालो गुंबद खजरा इते वो इंदो जको मुजी आशा जो सच्चो पुत्र होंदो उनके कारी क्या मजे दहाड़े अल्लाह पकड़ाई दई तो मोहम्मद छड़ाई दई मुझे यकीन कलमे वारा गुनाहगार रब पकड़ी दो न मोहम्मद सल्लल्लाहु मुझे उम्मती है छड़े पर जे मोहम्मद के बाने पकड़े ही ना कोई न छड़ाई दई क्या मजो दिहाड़ो अम्मी आशा चौंदी मुझा सोना मां तुझी रानी मां तुझी इज्जत मां तुझी खैरत तुझी तो जा तो मां पिया पई ओ तो तू पो पी जेता मां खावा पई ओ तो तू पियो खाए एक चादर में बई रहंदा से मां अखन सा जिब्रील खे दितो साईं तू मुझे ला जो तो आशा तू मुझी दुनिया में भी रानी आखिरत में भी रानी क्या मजे सिज वरदे मुझे हुजरे में तो देर ले तुझी उम्मत मा के कार्य कुत्ते ने नाला रखियो मुझा मगे उम्मत का हिसाब उठी दे ओ अम्मा आशा सिद्दीका जे मथो भौंकण वाला याद रख अम्मा आशा मदीने जे मीर जी रानी या उम्मुल मोमिनीना कायनात जे सरदार मोहम्मद मुस्तफा के न रजायो नबी जे बीबिन के गारियो न दो हया सिखो ईमान बचायो अम्मा फरमाए थी मां वेठी हुयम हुजूर को सुलो कयो सॾो कयऊं पांजी न्याणीअ खे अम्माड़े जी मुझा बाबा हेॾे अम्मा फातिमा त ज़हरा मुझे साईं जे चपन मुबारक ताईं पंहिंजे कन मुबारक खे खणी आई हुजूर फरमाए मुंहिंजी अम्माड़े मांखे रब चयो मुंहिंजा महबूब जेतिरा साल चओ उमिरि ॾियां 1000 साल चओ 5000 साल चओ अमर मुझे रूह लबैक कई दई तुझो बाबो चंद घणे जो मेहमान अम्मा मां दुनिया छॾण वारो आहियां अम्माड़े आए मुझे वफात का बाद में रो जाए न मथे में मिट्टी न विझ जाए अम्मा मोते चंबा न हण जाए सीने से धक्कन अम्माड़े तू जो आवाज घिटी वारा न बुधन छो त मनसर बल खुदूद व शक्कल जुयूब व दावल जाहिलिया पान फरमा जेको मुसीबत वारे वक्त में मुंह ते चंबा हणे मथे में मिट्टी विझे रड़ियूं करे जाहिलन वांगुर पार कॾे मुंह जो नागे हुजूर फरमायो अमर न साण फातिमा जा खिलमा घोड़ा निकरी हुजूर फरमायो ना 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 अमर न रो तू तो मां मोहम्मद मुस्तफा जे जिगर जो टुकरो अमर मां के रब भी सार दुनिया ता सोना ऐलान कर हुजूर फरमायो त सय्यदतुन निसा या अहलिल जन्नत फातिमा हुजूर फरमान लोगो जन्नत और तुझी सरदार मुझी न्याणी फातिमा ना ना मुझी अमल न रो इन सजे अहल बैत मां पहरिया पहरिया जन्नत में मूसा तू मिलंदी है दरवाजो खड़क अम्मा फातिमा रोई मानो जो मौलाना खिसारी लिखी मानो जो हाल दसो बाबा सही तबीयत सही ना है हाने दा मसला पान फरमाए अम्मा मसलन पुछण वारा ना बाबा की अम्माड़े जिब्रील आए अल्लाह जा दादला नबी रब तवा के सलामत हो दे जुल्म जे गोठवारो मोहम्मद जी वफादारी तो बुधाए पान फरमायो साईं अल्लाह दो जे मोहम्मद मुझे जंजे लाए तैयार है त मुझे महबूब जो पाक रूह तय्यब रूह ताहिर पान फरमाए इस्राइल जो कम तो जो ना से पोया लिखो भी अल्लाह जो त मुझे मोहम्मद का मोकलाए जा निकली भी पान फरमाए दे खबर इस्राइल चीज़ें अल्लाह चयो मोहम्मद मोकल देई त ठीक न त मोटी तव्हां का आगे भी के का न मोकलायो तम तहां का बाद में भी के का न मोकलाइंदुस
कडाओ साओ न पर तहां दिल अल्लाह अल्लाह फरमायो हां नबी फरमायो वञ पुछी अचेसि मां जो हालात मुंजन हिनन गुनाहगारन उम्मत जो छा थींदो ओ बेवफा उम्मती छा थींदो हालात मोटी आयो अल्लाह फरमाए मुंजा दिल पर गम न कर वाइदो जो वाइदो चेहरे जो कसम खणी वाइदो कईस या गल कुरान शरीफ में लिखी पई अथव अल्लाह 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 ओ मुसलमानों कलमे वारो अवां ॾाढा सुभान अल्लाह जो दमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरज़ा काली भी तो ख्याल कसमा तुझे चेहरे जो कसमा तुझे वारणन जो महबूबा तो सवाई जो कि तुम न वला सौफ योदीक राजी कंदो माए एडो डींदो माए जो मुझा मोहम्मद तू राजी थी पौंदे सुभान अल्लाह नबी सही फरमाए चंगो भला दे खबर साकल में का तकलीफ हाल मन के न थींदई हाफिजन के भी न थींदई शहीदन के भी न थींदई नेक नमाज़न के भी न थींदई गुनाहगारन के जरूर थींदई गुनाहगारन के ईंदी झुलण जे गोठ जा गुनाहगारो ओ जूनास चौकी वारो सुल्तानपुर वारो बुधो केलो हरीस केलो मेहरबान अल्लाह तो फरमाया मोहम्मद हरीस नो तमाम या गाल कुरान में लिखल अथव सुभान अल्लाह ॾाढा चो कुरान बुध लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह तो फरमाए जो नबी हरीस हिर्स माल जो न दुनिया जो न बंगला जो न हुजूर फरमाए मुझी उम्मत वदे तना का हुआ तवालतु व तकासरु व इन्नी उबाहिया बिकुमुल उमम यौमल क़ियामा निकाह कयो बार घणा जणियो ताके मां मोहम्मद मुस्तफा जी उम्मत वधे ए वरी ते तो दो बच्चे ही अचे यानी वे हारी वेठो अच्छा मता थी या के खेलण जे लाए तैयार न है मुझो को मट शानी कोने ना 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 हुजूर फरमायो निकाह करे बार घणा जणियो मां मोहम्मद जी उम्मत वधनी कम जे ल्यारे मां मोहम्मद फख्र कंदुस घणा घणा हुजूर फरमाया मुझो रूह कब्ज़ कर महाजरा माला तोला ले पर जेका मुझे गुनाहगारन के तकलीफ दींदे जेका भी जणी दई यार मां के दे मुझे गुनाहगार उम्मत के न दी जा ये दो वफादारा तो मोहम्मद मुस्तफा के भी सारे हथन सा नमाज घणी आयो हथन जागो दान हां हज जो सवाब हज जो हुकुम जिब्रील खणी जिहाद जो हुकुम जिब्रील खणी
रोज़न जो हुक्म जिब्रील खणी आई ये नमाज एडी अहम एडी अजमत वारी जो 18 साल जी रात करे घुराई से सुभान अल्लाह कचहरी करे 50 वक्त ॾिनई से मूसा चयो सही न पढ़ंदे 9 दफा वयो 5 बचस नबी से मेराज दे बयान न मौलाना लिखियो मेराज दे बयान अल्लाह सा कचहरी कंदे कंदे थोड़ा चुप थी सकते में सोच रब फरमास मुंहिंजा दिल पर छा पियो सोची मूंखे ख़बर आहे त छा तो सोची ॿुधाए कहिड़ी सोच अथई मां सम्झी वियो तो वारी सोच या सोचंदो न हा साईं मां इहो पियो सोच तू ॼाणे थो मां त तुंहिंजो दीदार कयो मेराज कयो उरूज ते आयुसि हे मुंहिंजा गुनहगार हे मुंहिंजा उम्मती अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल पर नमाज तो ॼाए हज जो सवाब जिब्रील खणी ईंदई ज़कात जो सवाब ॿिया हुकुम मां तोखे ॼाए तो नमाज अहम अथई ओ मुंहिंजा मोहम्मद पंहिंजनि हथ सां खणी वञो एडी अहम अथई वञी चवे न पढ़ण 5 त सवाब मां अल्लाह 50 जो ॾींदो मां छो त मां युबद्दलुल क़ौल लदय्य ऐं क़ुरान तो फरमाला तब्दील कलिमातिल्लाह मुंहिंजी कलिमात में फेर बाचणी न आहे सोना सवाब 50 जो लिखो त मां तुंहिंजे करे 45 वक्त माफ करे 5 तो जान पढ़ण 5 त सवाब सागो 50 जो ॾींदो मान एडी आम शया हदियो आ तोहफो अब ये तोहफो मूंखे फलाणे दोस्त ॾिनो अदा ये मूंखे हदियो सऊदी खां आयो अदा मूंखे फलाणे माण्हू अत्र मोकिलियो अदा मूंखे फलाणे माण्हू हदियो ॾिनो आहे यानी हिफ़ाज़त करणी आहे अल्लाह हदियो मोकिलियो अथव तोहफो मोकिलियो अथव खणी बि मोहम्मद आयो आहे पाण माना एडी अहम शइ आहे नमाज़ वजो वाजो को नमाज़ पढ़ंदासीं पढ़ंदो ॻाल्हायो 5 वक्त पढ़ंदो न घणा वरी जुमो न बाबा 5 वक्त नमाज़ पढ़ो ऐं पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾियो क़ुरान जी तालीम मुफ़्त अथव मुफ़्त साईं अब्दुल शकूर जे मदरसे में निहाल 2 जेके क़ुरान जा हाफ़िज़ थिया का बि फीस न भरी क़ुरान असां मुफ़्त में तालीम करे छॾीसीं साल ते छोरनि खे लटा बि ॾियूं मानी भी खारायूं बीमार थियनि त दवा भी करायूं पिण से घुमण अचे तो उनखे भी चाहे मानी खारायूं वरी फारिग थे त उनके रूमाल भी असां पंहिंजे घरों वठी पटका बधरायूं इन्ही जे करे पता क़यामत जे ॾियारे हिन इलाइक़े वारा चवंदा मौली अब्दुल शकूर इंदड़ असांजे इलाइक़े में मदरसो कढियो हो पर क़ुरान जी तालीम महांगी कई ऐं बच्चा पढ़ाए न सघियासीं कुछ भी नाहे रुपयो भी तव्हां खां मदरस वारा न वठंदा आहिनि क़ुरान जे तालीम जा मुफ़्त में अथव हाणे बि साईं नियाणियुनि जो मदरसो कढायो आहे साम्हूं अथव जेका ओ वञी लेंटर ते पहुतो न्याणियूं पढ़ंदियूं ॾिसियूं वञो हीअं पोइ कम तो लहे वञ पोइ साईं खे ॾेई वञिजो ऐं सिरूं बि मथे करे सत बि विझराए सिरूं को ॾे पोइ साईं खे 30 गाडर ॾे त इहो थकिजी वञे त न्याणियूं क़ुरान पढ़नि तव्हांजो नाम आमाल में मरी वञो त बि नेकियूं लिखबियूं ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी अल्लाह मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल ऐं मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाह साईं तव्हांजो वेहण दुआ खां के कोई न हुजे कारी साहब मौलूद चवंदो हिकिड़ो हिन सां सॼो ॾींहुं वीचारे